पूरी पक्का बाबा या रानी दिलबर वारन वटी आए बाबा जेके नज़ीरा वींदी न त के न के तरीके से रानी के वापस जरूर आनी थी पता है नज़ीरा जो घणो दिमाग खराब थी हुआ या किसी गाल समझे ही कौन थी बाबा तू मां गजी हली नज़ीरा के इलाज में तू क्यों था जेके नज़ीरा वही न तू ॾिस जा बाबा त रानी के वापस जरूर वठी ईंदी पुत्र नज़ीरा वडी निभागिया या कौन भी थी बाबा तू का वाई तो चंगी कढ न ते कम सोला थियन बाबा अल्लाह कंदो त नज़ीरा ऐं चाचो खुदू मञी वेंदा तू अच मूंसां मां चवां थो अच बाबा हल हाँ साईं वॾो मुत पर थियो आहे इन्हनि दिलबर वारनि खे पुठ भराई सिर्फ़ राणा जी आहे जेकॾहिं दिलबर वारनि खे कमज़ोर करणो आहे त पोइ राणा खे पालणो ई पवंदो अदा राणा के खत्म करण सां छा असां लाइ मसला पैदा कोन थींदा पुलिस खे वरी केरु मोड़ींदो मां चवां थो कम अहिड़ी तरह कयूं जो पुलिस जो शक असां तरफ़ न अचे अदा तव्हां हुन जे लाइ छा सोचियो आहे मूं सोचियो त हिकु धक सां ॿ शिकार कयूं इहो वरी कीअं अदा ॿुधो अदा वाह जी सलाह ॾिनी अथई पर इन कम में देर थियण न घुरिजे हाणे इन कम में देर न थींदी मुंहिंजा भाउ इहो कम जल्दी कंदासीं प्यार करे थो कोई कहसा सॼी ज़िंदगी ही विछोड़े में गुज़री वेंदी सदोरी जुदाई आहे जुदाई हुन जी चांडुगी के मन में समाए हुन लाइ मदोश रहे थो मां त पाण खे उहो पतंग पियो सम्झां जेको क्षमा मथां पहुची पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदो तूं पंहिंजो सोच मां तुझे नाव सां जुड़जी वनवाह खाई चुकी आहियां मां मन ई मन में तोखे पंहिंजो घोट तस्लीम करे छॾियो आहे तो बाक़ी लोक जे अॻियां अदावर इहो रिश्तो तस्लीम कनि या न कनि पंहिंजो मेलाप थिए या न थिए पर वरियाम तूं त मुंहिंजो महबूब आहीं ऐं मां दिल सां तोखे पंहिंजो मुड़ुस तस्लीम करे चुकी आहियां दुआ ठीक है अञा ताईं बाहि भी तो कोन बारी आहे बराम मुखा या भाई नथी भरे त मां चाहे किथा कंदम सुना साईं तोरी कोशिश करे बाहि बारण सिख बाहि बारण सिखंदी त तॾहिं चांहि बि ठाहे सघंदी ऐं ख़बर थी न तुंहिंजे हथनि सां चांहि ठहंदी न चांहि पीअण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो बराम मुखे ही काठियुनि ते बाहि बारण ॾाढी ॾुखी थी लॻे ठीकु आहे सुना साईं ठीकु आहे अॼु खणी मां ई थो ठाहियां पर तोखे बि त घर जो कमु करणो पवंदो न केसिताईं मां इहे कम कंदो रहंदो पहिरियों ॾींहुं त इहा हाल आहे एतिरी तीलियूं ख़र्च कयुनि पर बाहि अञा ताईं न भरी आहे सुना साईं तोखे तजुर्बो न आहे त काठियुनि ते कीअं बाहि बार बि आहे जॾहिं तोखे तजुर्बो थी वियो न त इहा तूं बाहि बि बारे वेंदी ऐं पंहिंजे हथनि सां चांहि बि मूंखे पीआरे बराबरि ईअं कयूं भला असां कमकार लाइ का नौकरानी रखूं ओ सुना साईं असांजी माली हालत एतिरी बहितर न आहे जो असां पंहिंजे लाइ नौकरानी रखूं नौकरानी जी जेकी पघार थींदी न मां उहा अम्मा खां वठी हुनखे ॾींदसि न तो आहे न मां नथो चवां त कंहिंजे अॻियां असां हथ झलियूं तूं टेंशन न कर दुख सुख मां तोसां गॾु हूंदसि मां हुते अम्मा ऐं बाबा खां पिनण कोन थी वञा मुंहिंजो हक़ थो लॻे उते जेको तुंहिंजो हक़ लॻे थो तोखे उहो लिखी ॾिनो पोइ जेके बि सुख जूं आरामदाह शयूं हूंदियूं न वठंदासीं असां बाक़ी इहे जेके आहिनि न हल्की फुल्की तकलीफ़ूं तोखे बर्दाश्त करणी पवंदी मां तोसां हर हाल में गॾु आहियां उहा त ॻाल्हि आहे गुराम पर मां चांहि लाइ
भाई न थी वारे सघां त तूं सोच में मानी किथां कंदमि। दुआ असां सॼी उमिरि पराए दरनि ते कोन वेंदासीं। जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे त थोरी तकलीफ़ बि असांखे बर्दाश्त करणी पवंदी ऐं हिक ॿिए सां सलाह मशवरो करे उन ते ई हलणो आहे। तुंहिंजे करे त मां अहिड़े खंडर में रहियल आहियां न त। दुआ हिनखे तूं पंहिंजो घर सम्झ, हिनखे वताण न सम्झ। हिनखे पंहिंजो घर सम्झंदीअ तॾहिं ई कामयाब थींदी। तूं परेशान न थी, चाहे मां थो ठाहियां। वञ तूं कोपो छाणी खणी आ। अदा मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। राणी अलाए काॾे वञी घुत है। हाणे त वॾो मसइलो खणो। अदा तव्हां ऐं राणीअ जे विच में कहिड़ो मसइलो थियो जो बग़ैर ॿुधाइण जी हली वई? दादा असल हक़ीक़त इहा आहे त मां राणी खे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी ऐं उन इहो सम्झियो त मूं हुन सां धोखो कयो आहे। कहिड़ी हक़ीक़त अदा? इहा ई त राणीअ जो मस्तानो संदसि मुड़ुसु मल्हार आहे ऐं राणी हुनखे ज़हर ॾेई हिते पहुती। अदा पोइ त तो सच में हुनखे धोखो ॾिनो आहे। दादन मां कसम खणी चवां थो त मां राणीअ खे धोखो न आहे ॾिनो। अञा मल्हार खे मस्तानी ज़हर ॾिनी ई कोन हुई त मां फोन ते हुनखे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी। अदा जेकॾहिं तूं फोन ते हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त पोइ मल्हार खे हुन ज़हर छो ॾिनो? यही ॻाल्हि त परेशानी जी आहे। राणी चए पई त तो मूंखे फोन ते कुझु बि न आहे ॿुधायो, जॾहिं त फोन ते मां समूरी हक़ीक़त हुनखे ॿुधाए चुको आहे। अदा जेको बि थियो ॾाढो ग़लति थियो। सुल्तान वारा अॼु या सुभाणे अची असां वटि पहुचंदा। ॿिए तरफ़ खां अकबर खान वारा, टे तरफ़ खां वरियाम वारा। अदा हाणे सोच त हुननि खे छा चवणो आहे? राणी असां वटि आहे या न आहे, या आई हुई ऐं तव्हां निकिरी वई? जॾहिं उहो वक़्तु आयो ऐं उन्हनि असांखे सोड़ो कयो त पोइ उन्हनि खे बि सोचे वठंदासीं। पर हिन वक़्तु ज़रूरत आहे राणीअ खे ॻोल्हण जी त राणी हिन वक़्तु आहे किथे। नामुमकिन आहे अदा, हुनखे असां किथे ॻोल्हे सघंदासीं जंहिंजी अॻ। पर दादा कोशिश त करणी पवंदी आहे। अदा तूं राणीअ खे विसारे छॾ। जेकॾहिं हिते धुरियूं आयूं बि न त हुनखे साफ़ साफ़ चई छॾींदासीं राणी असां वटि आई कोन्हे। जेकॾहिं असां वटि ज़ार थिए हुननि खे ॾंड ॾियो भरे ॾींदासीं। का बि ख़बर नथी पए त तूं अलॻि घर मूंखे वठी ॾे। तूं सॼो ॾींहुं पंहिंजे पीउ माउ सां गुज़ार, बसि राति जो अची मूं वटि रहिजांइ। तोखे जेतिरो वणे पीउ माउ खे सौदो वठी ॾे, पैसा ॾोकड़ ॾे, मां तोखे न रोकींदसि। उहो हुननि जो तो मथां हक़ आहे, उहो तूं भले ॾे। मुंहिंजो मूंखे इहो मुनासिब नथो लॻे त मां तोखे अलॻि रहां ऐं अम्मा ऐं बाबा खे अलॻि रहां। छा माण्हू तबाही थियण खां पोइ बि मां चुप करे वेही रहिया? न मिठल न मिठल, मां हिन घर में ख़ामोश न रही सघंदसि। मूंखे अलॻि घर वठी ॾे। एतिरा मूं वटि पैसा किथे आहिनि जो मां घर अलॻि वठां? मामा ऐं मामी जेके पैसा लुकाए रखिया त उहे पैसा चोरी थी विया। तव्हां ॼाणो तव्हांजो कमु, तव्हां सां पुॼण जी मुंहिंजी जाइ कान्हे का। हाँ जुड़िया इन मुंहिंजे राह पे वरी हेॾे काॾे थो वठी अची। अदे हिन जो उस्ताद बि गुम थी वियो आहे ऐं हिन जी यादाश्त बि गुम थी वई आहे। पोइ मूंखे केरु ॻोल्हींदो? पर हिते हूंदुसि हाथी खे थो हूंदुसि न। अरे मां पाण वातला जी मानी खाईंदुसि। इहो जुड़ियो आयो हिकु वेलो मस जी मानी मिले, मथां रहंदे तूं पोइ इहो वेलो बि मानी कोन मिलंदी। अदा कोड़ा तोखे त रुॻो आहे पेट जी, केरु मरे केरु जिए, तोखे छा आहे? अरे तूं ठाह कॾहिं थी अॻु में हिते आहे निभागनि जी खोट, मथां वरी हिन निभागे खे वठी आयो। मां हाँ बाबा, मां 7 सालनि जो न गाजी चाहे मिले ते तूं मूंखे छॾे आयो आहीं। मस्त मस्त तोखे ॻोल्हे हथ कढुमि बाबा। तोखे किथे थो छॾियां? ओ बाबा परे थी छॾ मूंखे।
अरे थी बाबा हिकिड़ी चुपी ना बा हाणे मां तोखे छॾण वारो न आहियां। अरे राब इतनी ओवर एक्टिंग न कर। अरे मुंहिंजो अबो आहे न इन ओवर एक्टिंग जी कहिड़ी ज़रूरत आहे? अरे हेॾे छोरा ऐं मां तुंहिंजी छा थियां? तूं मुंहिंजी कुझु बि कोन थी। बाक़ी को ही तुंहिंजो पढ़े कीअं थियो? हा मां जो अॻु जाओ पुटु आहियां। मस्त मस्त मुंहिंजी यादगिरी वापसि आई आहे। अॻु जाओ छा कॉलेज जी ॿी शादी बि आहे? हा ऐं मुठीअ से अरे मुआ कोड़ा तुझी ॿी शादी बि आहे। मुंहिंजा नाक मुंहिंजा ज़ुल्म तो शादी बि करे छॾी आहे। छाणी छाणी तेरा अब कूड़ थोड़ रही मां हिन जो पीउ। हा हे मुंहिंजो अबो आहे मुंहिंजो पीउ आहे बाबा। अच्छा बस कर चवां थी निकिरो निकिरो ॿई ॼणा निकिरो हितां। बस हिन कोड़े खे भई छॾ तूं बि निकिरो हितां। हाणे कमु थी वियो। बाबा का बि ख़बर नथी पए त काॾे वई। अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हू वापसि हली वई हूंदी। न दादा न वापसि हू। जी हाँ अब डेंजर स्टाफ तरफ़ वञे पई। अदा हली पोइ हुनखे रोकियऊं न। अमीर तूं हुनखे रोकियो छो न? छोरी एतिरी हसीन थी निकिरंदी। मुंहिंजो रस्तो छो रोकियो आहे तव्हां? मुंहिंजो रस्तो छॾियो। मां तव्हां सां बदतमीज़ी कोन करे रहियो आहियां। बसि तोसां थोरो ॻाल्हाइणो आहे। मुंहिंजो तव्हां सां को बि रिश्तो नथो लॻे। पोइ मां तव्हां सां गिटीअ में बीह छो ॻाल्हायां? नाराज़ न थी मां तोखां बसि रुगो एतिरो पुछण थो चाहियां त जेकॾहिं मां तुंहिंजो रिश्तो तुंहिंजे भाउरनि खां घुरां अच्छा तूं मूंसां शादी करण लाइ राज़ी थींदी? इन फज़ूल सवाल जो जवाब मूं वटि कोन्हे। राणा खान घोट जी औरतुनि खे तंग कंदे तोखे शर्म नथो अचे? तुंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। पहिरीं ॻाल्हि तुंहिंजो तुम छोकिरीअ सां को रिश्तो न आहे जो दिर थी अची हिते मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। ॻाल्हि त मूं हिन छोकिरीअ सां का बदतमीज़ी न आहे कई। सिर्फ़ हुन खां मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि पुछी आहे छो त मूं हीअ छोकिरी जे संग लाइ सुल्तान वारनि खां घुर कई आहे। अहिड़ी ॻाल्हि बाक़ी अहिड़ी सारी समूरी ज़िंदगी कीअं गुज़ारे सघंदी आहे? इन करे त चवां थी या कुंज जी मिठल खे हितरायां या दुआ ई गौराम खे वापसि वठी अचां। तोस जेकॾहिं सुल्तान खे जवाबु ॾिनोसीं त असांजे लाइ अञा मसाला वधीक थींदा ऐं पोइ त ज़मीन ते बि कब्ज़ो करणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका। हीअ दुनिया दर्दन जो दरिया। हीअ दुनिया दर्दन जो